ॿुधाईंदा हलूं त जोई काछे जे ड्रगबाला अस्पताल में मुक़रर कयल IHS मुलाज़मनि पारां OPD जो बाइकाट कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधराणी मुताबिक़ इन मौक़े ते हेल्थ सेंटर ड्रग जे इंचार्ज डॉक्टर अब्दुल हमीद मलक, डॉक्टर अली अकबर पंवर, फीमेल स्टाफ जे नर्सुनि नज़ीरा लगारी, रेशमा बबर, बेनज़ीर सुमरो, डिस्पेंसर सुहेल अहमद लगारी, रफ़ीक अहमद गरमाणी ॿुधायो त गवर्नमेंट पारां काछे में हलंदड़ ड्रगबाला अस्पताल जे IHS इदारे खे ख़त्म करे पंहिंजे हैंडओवर करे मुलाज़मनि खे बेरोज़गार करणु चाहे थी। 3 साल कमु करण खां पोइ बि बग़ैर ॿुधाइण जे हटायो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खे गुज़ारिश कयूं था त असां सां इंसाफ़ करे कॉन्ट्रैक्ट ॾिनो वञे या ज़म कयो वञे, असांखे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। ॿी सूरत में असां CM सिंध कराची में धरणो हणंदासीं।